हम 15 मिनट ॻाल्हाईंदुसि थी सघे त जे खुतबो पढ़ंदुसि त खुतबो ई मूड़ियो हूंदो आहे 15 मिनट। बहरहाल मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुसि त जेके सूरत कुल वला पढ़ियल आहिनि सही हथ मथे खणनि मां ॾिसां त कहिड़ा कहिड़ा पढ़ियल आहिनि। सुभान अल्लाह। हाणे इहो मां ॿुधायां थो नबी सही जन वटि हिकिड़ो सहाबी आयो नालो तो हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु। अर्ज़ तो करे साईं जन जे मजलिस में आयो आहे मिठे मोहम्मद अरबी पुछा के मुंहिंजा प्यारा सहाबी हंज़ला एड़ा हाल छो कया थे चईं मिस्कीन आहियां। पाण फरमायो पुट बेखबर भला शादी थियल थे चईं मूंखे संग केर ॾींदो सुञूं हां टे ॾींहं बाहि घर जे अंदर कान बरंदी आहे। अल्लाह जे नबी पुछा कयो मुंहिंजा प्यारा सहाबी भला कुरान पाक पढ़ियो या ना। अर्ज़ तो करे अल्लाह जा रसूल 2-3 सूरतूं पढ़ियो। मुंहिंजी तबियत सही कान हुई विस्पे दवा जे लाइ बहरहाल कन दोस्तन टेलीफोन कई त जरूर हाज़िरी जलसे में भरा। सहाबी अर्ज़ तो करे अल्लाह जा रसूल 2-3 सूरतूं मां याद कयूं पाण फरमायो उथी करे कुल वला सूरत ॿुधा। सहाबी उथी करे कुल वला सूरत ॿुधाई मुंहिंजे नबी फरमायो मुंहिंजे रहमत लिल आलमीन नबी फरमायो नबियन जे नबी फरमायो इमामुल अंबिया फरमायो सहाबा के पाण फरमायो हेड़ो शाहूकार दुनिया में कोनी जे अल्लाह जे मुक़द्दस किताब मां सूरत कुल वला याद कई